अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पापनगर जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, पापनगर हिकु बहितरीनु ड्रामो आहे, ज़बरदस्त ऐं नाले वारो ड्रामो आहे। इन जी जेका मां तारीफ़ कयां घटि आहे। हक़ीक़त पुछो, पापनगर में अब्बास गुल ओढाणो त आहे। तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि त पापनगर हिन में वेरन जी बस्ती में छा अब्बास गुल ओढाणो आहे? न दोस्तों, वेरन जी बस्ती ड्रामे में न आहे। पापनगर में मेन हीरो उहो आहे, एॾो राबेल आहे छोकिरी, एॾो ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। पापनगर ड्रामे में पापनगर हिकु बहितरीनु मेगा सोप सीरियल आहे। इहो लेटेस्ट ड्रामो आहे। जो मक़सदु आहे, इहो तमामु जल्द अचण वारो आहे। लेटेस्ट ड्रामा जेका अचण वारा आहिनि उन में पापनगर थी वियो, वेरन जी बस्ती थी वियो, बाद में वरी पंहिंजा वेरिया, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, उन वारीअ संदियूं वाटूं, उहो बाद में रमज़ान शरीफ़ खां बाद में। हिन टाइम जेका इम्कान आहिनि, पापनगर ड्रामो हुन वेरिन जी बस्ती ड्रामे जा इम्कान आहिनि, इहे तमामु जल्द लॉन्च थी सघनि था। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त जी अपडेट तव्हां हेसि ताईं ॾिठी आहे। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।